कसूर पानी खातिर हेड़ो ओ जालिम तोसा हेड़ो ओ रहसन तोसा हेड़ो गुजारिश कंदो से कामरान चटोई खे तू अचन ऐं जेको से पैसो मौक़ूफ़ पेश कर कामरान चटोई उते असां सॼी दुनिया अंदरि दरियाउनि जे आलमी ॾींहंनि ते मातम था कयूं ऐं इहो न सिर्फ़ु दरियाउनि जे आलमी ॾींहं ते मातम था कयूं पर जिते दुनिया ॿोलियुनि जो ॾींहुं मल्हाईंदी आहे त असां उते बि मातम कंदा आहियूं। जिते दुनिया आज़ादियुनि जो ॾींहुं मल्हाईंदी आहे त असां उते बि मातम था कयूं। उनजो वाहिद सबबु इहो आहे त असां पंहिंजी मुआइशी पंहिंजी समाजी ऐं पंहिंजी सियासी ख़ुदमुख़्तियारी फैसलाबाद गुजरात ऐं लाहौर जे चौधरी हवाले करे छॾी आहे। मुंहिंजा महबूब हमवतनो ऐं सॼी दुनिया में वेठल सिंधियुनि सां मुखातिब आहियां। जेकॾहिं तव्हां मूंखे हिननि कैमराउनि वसीले ॾिसो था पिया या मूंखे ॿुधो था पिया त ॿुधो, जेकॾहिं असीं दौलतमंद आहियूं ऐं असांजी दौलत असांजे वतन जी हिफ़ाज़त नथी करे सघे त अहिड़ी दौलत ख़ाक बराबरि आहे। जेकॾहिं असीं ॾाह आहियूं, दानिश्वर आहियूं, शाइर आहियूं, अदीब आहियूं ऐं असांजी दानिश असांजी ॾाह असांजो इल्मु असांजे वतन जी हिफ़ाज़त नथो करे सघे त अहिड़ो इल्मु अहिड़ी ॾाह अहिड़ी दानिश ढोंग आहे, कूड़ आहे। ऐं जेकॾहिं असीं फ़ौजी आहियूं, सिपाही आहियूं, कंहिं फ़ौज में आहियूं, पुलिस में आहियूं, सिंध में आहियूं ऐं असांजी बंदूक ऐं उनजी गोली पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त में नथी हले त असां फ़ौजी न आहियूं, असां सिपाही न आहियूं, असां किराए जा कातिल आहियूं। मुंहिंजा महबूब दोस्तो, पंजाब सदीअ जे तज़ाद खे हींअर जंग जी हालत में खणी आई आहे। हींअर असां फ़ैसिलाती वक़्त में आहियूं। हिन वक़्तु असां वटि असांजे साम्हूं ॿ टोलियूं आहिनि, ॿ रस्ता आहिनि, ॿ झंडा आहिनि। हिकिड़ी टोली, हिकिड़ो रस्तो, हिकिड़ो झंडो उहो जेको असां सां नफ़रत करे थो, असांखे जाहिल चए थो, असांखे मज़लूम चए थो, असांखे ग़ुलाम चए थो, असांखे दुनिया तां ख़तमु करणु चाहे थो, असांखे मिटाइणु चाहे थो, असांजा रिसोर्सिस फुरणु चाहे थो, असांजो समुंड खसणु चाहे थो। ऐं ॿियो टोलो उहो, ॿियो रस्तो उहो, ॿियो झंडो उहो जेको असांजी ॻाल्हि करे थो, असांजी ख़ुशहाली जी ॻाल्हि करे थो, असांजे वतन जी हिफ़ाज़त जी ॻाल्हि करे थो। त हीउ वक़्तु आहे ऐं असां ते फितरी तौरु लाज़िम आहे त असां उन्हनि माण्हुनि सां गॾु बीहूं जेके असांजी ॻाल्हि करनि था, असांजे वतन जी ॻाल्हि करनि था, असांजी ख़ुशहाली जी ॻाल्हि करनि था ऐं असांजी आज़ादी जी ॻाल्हि करनि था। और अगर ये साथ में एम्बेसी में बैठे हुए लोग सुन रहे हैं तो मैं इनको पैगाम दे रहा हूँ कि आप इस दर्जी इकबाल के शाहीनों को समझाएं कि ये जो दरिया है, इट इज़ नॉट जस्ट फ्लो ऑफ द वाटर बट इट इज़ अवर सर्वाइवल। ये हम 7 करोड़ सिंधियों की जिंदगी है। हम समझ रहे हैं ये आप जो कैनाल बना रहे हैं ये कैनाल नहीं, ये एक कब्र है और आपका इरादा है कि आप इस कब्र में 7 करोड़ सिंधियों को दफन करना चाहते हैं। और अगर आप अपनी इन हरकतों से बाज ना आए तो सिंधी नौजवान आपके लिए ऐसा कर देगा जैसे आप आज बलोच नौजवान ने आपके लिए बुलान कर दिया है, खुशदार कर दिया है और गवादर कर दिया है। और अगर आप समझते हैं कि सिंध का मैंडेट जरदारी चोर उसके अब्बा हाकू जरदारी के पास है तो आप गलत समझ रहे हैं। आपने बंगाल में भी ऐसे समझा था कि बंगाल का मैंडेट चंद जो है वो बंगाली जमायती गुंडों के पास है, आपने वहाँ पे भी जूते खाए थे। फिर आपने बलूचिस्तान में समझा कि चंद सरदारों के पास बलूचिस्तान का मैंडेट है, आप वहाँ भी जूते खा रहे हो। और अगर आप ऐसा समझोगे कि सिंध का मैंडेट जरदारी के पास है तो आप, खुदा की कसम खा रहा हूँ, आप सिंध में भी जूते खाएंगे। और आखिर में मैं आपको बताता चलूँ कि जिसको तुम मिटाने की कोशिश करते हो ये खून है हमारा, कोई रंग नहीं, और रोज हमें कत्ल करते हो और कहते हो कि जंग नहीं। मेहरबानी। खातिर हेड़ो ओ जालिम तोसा हेड़ो ओ रहसन तोसा हेड़ो ओ कातिल तोसा हेड़ो ओ कातिल तोसा हेड़ो।